बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक़्त जूं हेडलाइंस। जैकबाबाद में फोरुनि जो राज। दिलमुराद वेझो हथियारबंदनि पारां हिंदू वापारी खां फुर। दिलमुराद थाणे जी हद ॻोठ ज़ंगीपुर वटि अणसुञातल फोरू हिंदू वापारी रवि कुमार खां 2 लख रोक ऐं मोबाइल फ़ोन फुर करे फ़रार थी विया। मुतासिर वापारी हद जे थाणे ते एनसी दाख़िल कराए छॾी आहे। बडानी में पेट्रोल एजेंसी खे बाह, 3 ॼणा सड़ी ज़ख़्मी, ॻणती जोगी हालत में अस्पताल मुंतकिल। मुर्तज़ा कांटे वटि पेट्रोल एजेंसी खे लॻल बाह में ज़ख़्मी थींदड़नि में सदरदीन मलिक ऐं मुराद चाचड़ समेत 3 ॼणा शामिल आहिनि। बाह दुकान अंदरि रखियल बैटरी जे फाटण सबबि लॻी। दुकान में पेट्रोल ऐं डीज़ल जा लॻल यूनिट मुकमल तौर सड़ी विया। शहरियुनि पारां पंहिंजी मदद पाण तहत बाह खे विसाइण जी कोशिश कई वई, पर बाह ते ज़ाब्तो न अची सघियो, जॾहिं त फायर ब्रिगेड इत्तला बावजूद न पहुची सघी। समाजी अॻवान हाजी शेर मोहम्मद बुग़ैरी पारां मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जे माण्हुनि सां ताज़ियत। हाजी शेर मोहम्मद बुग़ैरी पारां ख़ुदा बख़्श घुन्यो, चीफ मुक़द्दम सज्जाद हुसैन घुन्यो, बहादुरपुर जी सूमरा बिरादरी, बोरची फ़कीर मोहम्मद ऐं मोहम्मद सादिक सां संदन प्यारनि जे विछड़ी वञण ते घर पहुची ताज़ियत कंदे ॾुख जो इज़हार कयो वियो। कंदकोट पुलिस जो कच्चे में 16 ॾींहनि खां ऑपरेशन जारी। वधीक 2 मुग़वी बाज़ियाब कराइण जी दावा। पुलिस पारां गुज़िरियल 16 ॾींहनि खां दुरानी महर ऐं जागीरानी पतण वारे इलाइक़नि में हलंदड़ ऑपरेशन जे सिलसिले में 2 मुग़विन मोहम्मद ऐं नसरुल्लाह मीरानी खे बाज़ियाब कराइण जी दावा कई वई आहे। SSP कश्मीर अमजद अहमद शेख जो चवणु आहे त ऑपरेशन दौरान 34 माण्हुनि खे अगवा थियण खां बचायो ऐं 16 ॾींहनि में 11 मुग़विन खे बाज़ियाब करायो आहे। ऑपरेशन दौरान 1 ॾोहारी खे मुक़ाबले में मारियो वियो ऐं 5 खे ज़ख़्मी कयो वियो। तारीख़ में पहिरियों भेरो नोगो एरिया बणियल इलाइक़नि में पुलिस पहुची ॾोहारियुनि जा थाक तबाह करे चौकियूं क़ाइमु कयूं आहिनि। SSP जो चवणु हो त सम्झाइण बावजूद माण्हू औरताणे आवाज़, पखियुनि, तावीज़नि, ॻाइण ऐं ॿियनि लालच में वञी पाण खे बि तकलीफ़ में विझनि था ऐं पुलिस लाइ बि मसइलो पैदा कनि था। पनवाकिल में मस्जिद जी छित ते बदफैली बाद क़त्ल थियल शागिर्द आफ़ाक़ जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ एहतजाज। शहीद आफ़ाक़ वाघो जे वारिसनि समेत सिविल सोसाइटी ऐं सियासी समाजी तोड़े मज़हबी तंज़ीमनि जे अॻवाननि मोहम्मदी मस्जिद खां एहसानुल्लाह वाघो, उस्ताद बेखुद बलोच, उस्ताद मोहम्मद यूनिस चन्नो, मियां खैरुद्दीन इंढण, मोहम्मद यासीन जोणेजो ऐं ॿियनि जी अॻवानी में प्रेस क्लब ताईं रैली कढी सख़्त नारेबाज़ी कई। अॻवाननि घुर कंदे चयो त शहीद आफ़ाक़ वाघो जे क़ातिलनि इलियास जतोई, ज़ुहैब मंगी ऐं शफ़ीक जतोई खे सरेआम फाही ते टंगे मुआशिरे खे अहिड़े वहशियुनि खां पाक कयो वञे। मटियारी में सियासी समाजी ऐं मज़हबी तंज़ीमनि पारां अमर जलील ख़िलाफ़ एहतजाज। मुख़्तलिफ़ तंज़ीमनि पारां पीर अली शेर सरहंदी, फ़कीर लाइक, फ़कीर न्याज़ अली सोहो ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी रैली कढी अमर जलील ख़िलाफ़ नारेबाज़ी कई वई ऐं प्रेस क्लब आॾो धरणो हणी एहतजाज रिकॉर्ड करायो वियो। मुज़ाहिरीन जो चवणु हो त अमर जलील हिकु वीडियो में ख़ुदा जी तौहीन करे मुसलमाननि जी दिल आज़ारी कई आहे, जंहिं लाइ संदसि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वञे। काज़ी अहमद में हफ़्तो अॻु क़त्ल थियल नौजवान जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ वारिसनि जो पुलिस ख़िलाफ़ एहतजाज। अदालत खां वापसि ईंदे हथियारबंदनि हथां क़त्ल थियल नौजवान इमाम बख़्श खोसो जे वारिसनि पारां जवाबदारनि खे गिरफ़्तार न करण ते पुलिस ख़िलाफ़ टायरनि खे बाहियूं ॾेई एहतजाज कयो वियो। मक़तूल जे वारिसनि इसहाक़ खोसो, ग़ुलाम नबी खोसो, ग़ुलाम रज़ा खोसो ऐं ॿियनि जो चवणु हो त केस दाख़िल हुजण बावजूद पुलिस अञा ताईं क़ातिलनि खे गिरफ़्तार न करे सघी आहे। जवाबदार असांखे धमकियूं ॾेई रहिया आहिनि, जंहिं सबबि झेड़े जो ख़दशो आहे। पुलिस क़ातिलनि खे फौरी तौर गिरफ़्तार करे त जीअं असांजे नौजवान जे खून सां इंसाफ़ थी सघे। मुबारकपुर भरिसां ॻोठ जंगू खोसो में बिजली जी तारनि मां फसल खे बाह, 3 जरब कणक सड़ी रख। 11,000 जे तारनि मां बाबल बादशाह जे 8 जरबनि ते बीठल कणक खे बाह लॻी वई। ॻोठाणनि मुड़सी कंदे बाह ते ज़ाब्तो आंदो, तंहिं बावजूद 3 जरब कणक जो फसल सड़ी रख थी वियो। ॻोठाणनि जो चवणु हो त सेप्को जी नाअहली सबबि तारूं किरण रोज़ जो मामूल बणियल आहे। हुननि घुर कंदे चयो त 11,000 वारियूं तारूं नयूं करे हादसनि खां बचायो वञे ऐं थियल नुक़सान जो अज़ालो कयो वञे। बडानी जी मुअज़्ज़िज़ शख़्सियत सैयद ग़ुलाम मुस्तफ़ा शाह दिल बीहण सबबि लाॾाणो करे वियो। सैयद ग़ुलाम मुस्तफ़ा शाह 65 वरियनि जी ॼमार में दिल बीहण सबबि सखर जी ख़ानगी अस्पताल में वफ़ात करे वियो, जंहिंजी जनाज़ा नमाज़ संदसि ॻोठ में अदा कई वई ऐं बाद में खेसि दरगाह मीरां शाह अब्दाल में मिटी माओ हवाले कयो वियो। मरहूम जी आख़िरी रस्मनि में रईस अताउल्लाह ख़ान भुट्टो, रईस इक़बाल ख़ान भुट्टो, रईस अब्दुल ख़ालिक भुट्टो, रईस मोहम्मद याकूब भुट्टो, मीर ग़ालिब हुसैन डोमकी, सैयद सांवल शाह ऐं ॿियनि शिरकत कई। सिंध सरकार जे हुकुम ते सकरंड में मुकम्मल लॉकडाउन। सॼी सिंध जियां सकरंड में बि कारोबारी मर्कज़ मुकम्मल तौर बंदि रहिया, जॾहिं त करियाना, मच्छी, गोश्त, सब्ज़ी ऐं फ्रूट जी दुकाननि समेत मेडिकल स्टोर्स खुलियल रहिया, जिन खे SOPs तहत कारोबार करण जो पाबंद कयो वियो आहे। अहमदिया रोड में समाजी तंज़ीम पारां मुस्तहिक माण्हुनि जे घरनि में नलका लॻाराया विया। हेल्प तंज़ीम पारां मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ग़रीब ऐं मुस्तहिक माण्हुनि जे घर अंदरि पाणी फ़राहम करण लाइ 200 खां वधीक नलका लॻाराया विया। हेल्प तंज़ीम जी डॉक्टर यासीन मौजिब, नौशरो फ़िरोज़ ऐं दादू में साफ़ पाणी जा नलका लॻाराए रहिया आहियूं। थरपारकर में ॿारनि में ग़िज़ा जी खोट ऐं गोरहारी औरतुनि ते कमु कयूं पिया। असांजो मक़सदु रुॻो ॻोठाणनि खे बहितर सहूलतूं ॾियणु आहे।
ही हुयूं हिन वक्त जूं ख़बरूं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewsht.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।